पंज ख़ुसूसी करम। हज़रत सैयदना जाबिर बिन अब्दुल्ला रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वालैहि वसल्लम जो फ़रमान ज़ीशान आहे, मुंहिंजी उम्मत खे रमज़ान जे महीने में 5 शयूं अहिड़ियूं अता कयूं वयूं आहिनि जेके मूंखां पहिरियां कंहिं नबी अलैहिस्सलाम खे न मिलियूं। नंबर पहिरियों, जॾहिं रमज़ान मुबारक जी पहिरीं राति ईंदी आहे त अल्लाह अज़्ज़ वजल उन्हनि जे तरफ़ रहमत जी नज़र फ़रमाईंदो आहे ऐं जंहिं जे तरफ़ अल्लाह अज़्ज़ वजल रहमत जी नज़र फ़रमाए त उनखे कॾहिं बि अज़ाब न ॾींदो। नंबर 2, शाम जे वक़्तु उन जे वात जी बू जेका बुख जे करे थींदी आहे अल्लाह ताला जे वेझो मुश्क जी ख़ुशबू खां बि बहितर आहे। नंबर 3, फ़रिश्ता हर राति ऐं ॾींहुं उन जे लाइ मग़फ़िरत जूं दुआऊं कंदा रहंदा आहिनि। नंबर 4, अल्लाह ताला जन्नत खे हुकुम ॾींदे इरशाद फ़रमाए थो, मुंहिंजे नेक बाननि जे लाइ मुज़यन यानी सिंगार जी वञ, अनक़रीब उहे दुनिया जी मुशक़त खां पंहिंजे घर ऐं कर्म में राहत माणींदा। नंबर 5, जॾहिं माह रमज़ान जी आख़िरी राति ईंदी आहे त अल्लाह अज़्ज़ वजल सभिनी जी मग़फ़िरत फ़रमाए छॾींदो आहे। क़ौम मां हिकु शख़्स उथी बीठो ऐं अर्ज़ु कयईं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, छा ही लैलतुल क़द्र आहे? इरशाद फ़रमायाऊं, न, छा तव्हां नथा ॾिसो त मज़दूर जॾहिं पंहिंजे कमनि मां फ़ारिग़ थींदा आहिनि त उन्हनि खे मज़दूरी ॾिनी वेंदी आहे। सुभान अल्लाह। सवाब इन असांजे वीडियो खे शेयर ज़रूरु कंदा ऐं मुंहिंजे हिन पेज खे फॉलो ज़रूरु कंदा। जज़ाकल्लाह।